अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया कंडियारो मां रिपोर्ट जमील अहमद सरगाणी जी। PS मोहब्बत देरो भरिसां ॻोठ संजर ख़ान गोपांग जे रहवासी सलाउद्दीन गोपांग मोहब्बत देरो प्रेस क्लब पहुची कब्ज़ा खोर दोदो गोपांग अब्दुल गफूर गोपांग ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो त देश शेखाणी में मुंहिंजी ज़रई ज़मीन सर्वे नंबर 25 ऐं 19 जंहिंजे एराज़ी 19 एकड़ आहे जेका मां पाण आबाद कंदो आहियां, जंहिं ते बासरनि माण्हुनि जे चुर्च ते मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करण था चाहिनि ऐं मूंखे मौतमार धमकियूं था ॾियनि। मां इदारनि खे हिन मीडिया ज़रिए अपील थो कयां त मामले जो नोटिस वठी मुंहिंजी ज़रई ज़मीन तां कब्ज़ो हटाए मूंखे तहफ़ुज़ ॾेई मूंसां इंसाफ़ कयो वञे। जो वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान जनाब मोहम्मद शहबाज शरीफ साहब, सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं IG सिंध गुलाम नबी मेमन साहब, DIG शहीद बेनज़ीराबाद मुशर्रफ फिरोज़ SSP साहब, कंडियारो DSP साहब ऐं थाणो ॿ बेदरो जोतोई ऐं वसवाल अमलदारनि खे मुंहिंजी अपील आहे, खुदा रा मूंसां इंसाफ़ कयो। मां अकेलो आहियां, मूंसां नाजाइज़ी आहे, मूंखे रोज़ घर ते ॾंडा आहिनि, मुंहिंजे घर ज़मीन ते कब्ज़ो करण था चाहिनि। सिरे दोदे खान जी चुर्च ते खादिम गोपांग जी चुर्च ते मूंसां नाहक आहे, पुलिस मुंहिंजी का चढ़ाई नथी करे। मूं जे लाइ राति जो 9 बजे में पुलिस वटि कानून आहे, इंसाफ़ आहे। मूंखे बेल कढियूं राति 10 बजे बेल कढी लॻल आहिनि, ॿी राति 11 बजे बेल कढी छॾनि था मूंखे। मूं जे लाइ पुलिस नथी चढ़े। मूं वटि मेडिकल सर्टिफिकेट पियो आहे, मुंहिंजे घर ते चढ़ाई कया, मुंहिंजे ॿारनि खे मारियो वियो आहे, हींअर मुंहिंजे पुटनि खे दौड़े था वठनि। मां ग़रीब आहियां, खुदा रा मूंसां इंसाफ़ कयो। सिरे दोदे मुंहिंजे लाइ ऋण ॿारे छॾियो आहे, जे न सुभाणे को बि नफ़ो नुक़सानु थींदो सिरे दोदो खणी जो ज़िम्मेदार आहे, थाणो मां पहिरियों जोते ज़िम्मेदार आहे, मां ज़िम्मेदार न आहियां। मूंखे पंहिंजे बचा जो सिविल डिफेंस में हक़ आहे त मां कुझु बि करे सघां। खुदा रा मूंसां इंसाफ़ कयो, मूंखे ॾोहण खां बचायो ऐं मुंहिंजी ज़िंदगी तबाह थियण खां बचायो। सिरे दोदो खां हिन ॻाल्हि ते नथो बीठो आहे त नाइंसाफ़ी थिए ऐं ज़ुल्म थिए। ॻोठ सां का चङाई सिरे दोदे खां न कई आहे। खुदा रा मूंसां इंसाफ़ कयो, जे न त मां क़ुरान शरीफ़ खणी सिंध सेक्रेटरी ते विहंदुसि ऐं मुंहिंजे हक़ इंसाफ़ जेको बि आहे मुंहिंजो अघु आहे, मुंहिंजो 50% हिसो आहे मुंहिंजे ख़ानदान में, मुंहिंजी ज़मीन में मूंखे कोन थो मिले। मां रड़ी बीठो आहियां, मुंहिंजो 20हों साल आहे, 4थों साल आहे मुंहिंजे घर पुलिस नथी छूटे। जे हिकु पुलिस अचे थी, वरी ॿिए ॾींहं छॾियो त चढ़, वरी टे ॾींहं पुलिस बीठी आहे, पुलिस मूंखे नथी छॾे। मां वञा थो मुंहिंजे सर्टिफिकेट ॾियनि, पुलिस मुंहिंजी चढ़ाई नथी करे। मुंहिंजे घर रोज़ पुलिस बीठी आहे, तव्हां ॿुधायो मां छा कयां? या क़ुरान शरीफ़ खणी वञा अॻिते, या मां हिते ॾंडो खणी बीहां। मां छेड़े खां लारायां थो, छेड़ो न थिए त भलो आहे। सिरे दोदो खान चए थो त छेड़ो थिए भलो। खुदा रा मूंसां इंसाफ़ करायो, जे न सुभाणे नफ़े नुक़सान ज़िम्मेदार सिरे दोदो हूंदो, मां न हूंदो।